लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल मोहब्बत से बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बरादरान इस्लाम मुजाज़ीज़ भाइरों दोस्तों ऐं बुज़ुर्गों, अल्लाह ताला जा करोड़ा एहसानात ऐं रब साईं तव्हां असांखे हीअ महफ़िल मजलिस नसीब फ़रमाई आहे। मां अवां जाॾो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सूरत जो नालो सूरह बनी इसराईल 15 सिपारो आहे। उन मजा हिकु आयत पढ़ी आहे। अल्लाह तबारक व तआला कंदो आहे त रब ताला मूंखे हिन क़ुरान मजीद जी आयतुनि खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे इन क़ुरान मजीद जे मथां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हीउ महीनो जेको हली रहियो आहे रजब जो महीनो आहे। गुज़रियल जुम्मतुल मुबारक ते मेराज मुतालिक़ बयान न थी सघियो छो त असांजो हिकिड़ो तसलसल सां जेको मौज़ू हले पियो अञा बि उहो अॻिते हुयो, पर चूंकि इन जी बि ज़रूरत महसूस कईसीं त मेराज जे मुतालिक़ जेके वॾी वॾी ॻाल्हियूं ऐं मज़बूत ॻाल्हियूं आहिनि उहे अव्हां जे आॾो रखजनि। अल्लाह ताला हज़रत आदम खां वठी करे हज़रत ईसा ताईं जेके बि नबी आया उन्हनि मंझां काफ़ी नबियनि खे अल्लाह तबारक व तआला जेको मेराज करायो आहे उन मंझां अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको मेराज करायो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज हालत बेदारी जे अंदरि
ऐं जिस्मानी मेराज हुयो। बाक़ी जेके नबी हुया उन्हनि खे अल्लाह तबारक व ताला जेको मेराज करायो, कंहिंखे ख्वाब जे ज़रिए थियो, कंहिंखे कीअं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां ॿिनि ॻाल्हियुनि जे अंदरि तमामु नबियनि खां मुमताज़ ऐं आला आहियां। हिकु त अल्लाह तबारक व ताला मूंखे जेको मेराज करायो तमामु नबियनि मञा, मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला हालत बेदारी जे अंदरि जेको जिस्मानी मेराज करायो, उहो सिर्फ़ु मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे करायो। ॿियो क़यामत जे ॾिहाड़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको मक़ाम महमूद अल्लाह तबारक व ताला अता फरमायो आहे, उहो अल्लाह तबारक व ताला सिर्फ़ु मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फरमायो आहे। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू। पाक आहे उहा ज़ात जे पंहिंजे बाने खे सैर करायो। अस्रा बिअब्दिही, पंहिंजे बाने खे, लैलन मिनल मस्जिदिल हराम, राति जो, मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं। अल्लज़ी, इहो जो बरकत खे, बारकना, उन जे चौधारी, लिनुरियहू मिन आयातिना, जीअं ॾेखारे सघूं पंहिंजी निशानियूं। इन्नहू हुव समीउल बसीर, इहो ई अल्लाह तबारक व ताला असमी, ॿुधंदड़, अल बसीर, ॾिसंदड़ आहे। मेराज जो वाक़ियो क़ुरान मजीद जे अंदरि इजमाली तरीक़े सां बयानु थियल आहे। तफ़सीली मेराज जो जेको वाक़ियो आहे उहो हदीस पाक जे अंदरि मुकमल उन जो तफ़सील अचे थो। अहादीस तय्यबा जे अंदरि उन जो तफ़सील मौजूदु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जा ॿ हिसा हुया। हिकु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो हिसो आहे मके वारो, ॿियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो हिसो आहे मदीने वारो। मके वारी ज़िंदगी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाढी ॾुख वारी ज़िंदगी ही, तकलीफ़ुनि वारी ज़िंदगी ही, जंहिंखां बाद में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मदीना तय्यबा विया हा। मदीना तय्यबा वञी करे कुझु साल रहिया। इहे ॿ हिसा नुबुवत खां बाद में। नबी साईं जी कुझु ज़िंदगी जो हिसो मके वारो आहे, कुझु नबी साईं जी ज़िंदगी जो हिसो मदीने वारो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्कतुल मुबारक जे अंदरि ई रहनि पिया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अज़ियतूं जेके काफ़रनि जे तरफ़ां मिलणियूं हुयूं, सहाबा कराम खे शहीद पे कयूं, कंहिं सहाबियात खे किथे तकलीफ़ पे ॾिनऊं, अल्लाह ताला माफ़ फरमाए। बहरहाल उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी घरवारी हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बेइंतहा प्यार कंदी ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ॾाढी मुहबत कंदा हुआ। जॾहिं अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी बि वफ़ात थी वई, हेॾां काफ़रनि जूं तकलीफ़ूं, अज़ियतुनि ते अज़ियतूं। हदीस पाक जे अंदरि अचे थो, कॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञनि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते जे अंदरि कंडनि जी कंडा जेके आहिनि उहे रखी वञनि। कॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ ते वञनि त अंदरि हिक ॿिए खे इशारा ॾियनि या सीटियूं वॼाइनि। बहरहाल जा बजा तकलीफ़ुनि जा मामलात ऐं मसाइल हुया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतिहाई ॾुख ऐं परेशानी जे आलम जे अंदरि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति जे वकड़े जे अंदरि अची करे सुता हज़रत उम्मे हानी रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर जे अंदरि। हज़रत उम्मे हानी रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर जे अंदरि अची करे सुता त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ अल्लाह तबारक व ताला हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे मोकिलियो त ए जिब्राईल, अवां वञो हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ, अल्लाह तबारक व ताला अवां खे हालत बेदारी जे अंदरि मेराज कराइणु चाहे थो। मेराज जो लफ़्ज़ उरूज खां वरितल आहे। उरूज मेराज माना उहा सीढ़ी या उहा ॾाकिण आहे जंहिं ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आसमाननि जी तरफ़ सफ़र कयो। सतनि आसमाननि खां पोइ जेको आहे सिदरतुल मुंतहा, सिदरतुल मुंतहा खां पोइ शरीफ़ुल अक़लाम, पोइ अल्लाह तबारक व ताला जो अर्श आहे। इहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको सफ़र कयो आहे इन खे मेराज चइबो आहे।
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उम्मे हानी रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर जे अंदरि आराम में आहिनि। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम आयो। हज़रत जिब्राईल पंहिंजा जेके पर हुया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरनि मुबारकनि जे अंदरि लॻाया। पर चूंकि अचण जो मामूलात ऐं मसइलो इहो आहे त माण्हू दरवाज़े खां ईंदो आहे। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम उन घर जी जेका छिति आहे उहा चीरे करे आयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उथारियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जिब्राईल छा आहे? चई ए हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे तरफ़ां रब साईं पैगाम मोकिलियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वठी अचो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज करणो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा मां उथियुमि। हाणे उथण खां बाद में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया काबतुल्लाह जे अंदरि। हाणे मस्जिद हराम जेको आहे हरम पाक ऐं काबतुल्लाह खे चइबो आहे मस्जिद अक़सा, जेका अक़सा वारी मस्जिद आहे फ़लस्तीन जे अंदरि, से हीअ मस्जिद हराम सऊदी अरब जे अंदरि आहे। हू जेका मस्जिद अक़सा आहे उहा फ़लस्तीन जे अंदरि आहे। क़ुरान थो फरमाए सुबहानल्लज़ी असरा, पाक आहे उहा ज़ात जंहिं सफ़र करायो पंहिंजे बाने खे मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं। छो त असां मुसलमाननि जो जेको पहिरियों क़िबलो हुयो उहो मस्जिद अक़सा हुयो। अल्लाह साईं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ते घुराए करे ॼण दुनिया जे अंदरि ऐलान कयो। ॿिया नबी हिकिड़े काबे जा इमाम हुया, हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा ॿिन्ही काबनि जो इमाम आहे, ॿिन्ही क़िबलनि जो इमाम आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हाणे इतां खां असांजो सफ़र जेको आहे उहो शुरू थियो आहे। उन खां बाद में सफ़र कहिड़ी शइ जे मथां थियो आहे? मथे वारो मामिलो त उहा रफ़ हुई जेका घुराई वई, पर जेको ज़मीन जे मथां सफ़र थियो आहे मस्जिद यानी सऊदी अरब खां वठी करे फ़लस्तीन ताईं जेको सफ़र थियो आहे उहो कहिड़ी शइ जे मथां थियो आहे? उन जे लाइ अल्लाह तबारक व तआला हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जन्नत मंझां हिकिड़ी सवारी जेका आहे जंहिंजो नालो आहे बुराक। बुराक जो लफ़्ज़ बरक़ खां वरितल आहे। बरक़ अरबी जे अंदरि चइबो आहे बिजली ऐं विज खे। बरक़ छा खे चइबो आहे साईं? बिजली जेका आसमान ते न हूंदी आहे, तव्हां असां जॾहिं बारिश थींदी आहे ॾिसंदा आहियूं त हीअं जेके आवाज़ कड़काहट थींदा आहिनि असांखे आसमान जी जेका बिजली नज़र ईंदी आहे। दुनिया जे अंदरि जेकॾहिं उहा बिजली कंहिं जाइ ते किरंदी आहे उन खिते खे तबाह करे छॾींदी आहे, साड़े करे राख करे छॾींदी आहे। उन जी स्पीड जो मुक़ाबिलो साइंसदान चवंदा को बि नथा करे सघूं। इहो बुराक बरक़ जे लफ़्ज़ खां बरक़ बुराक खां वरितल आहे। इन जी माना आहे बिजली वांगुरु, यानी ही जेका सवारी हुई हिन जी तेज़ी जो मामिलो इहो आहे त जिथे उन जी नज़र पवे पई उते उन जी स्पीड हुई। एॾी स्पीड सां हलण वारो इहो जानवर हुयो जेको हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम आंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे मथां सवार थिया। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सवार थिया, हाणे इहो बुराक हले थो पियो। इन मामलात ऐं मसाइल जे अंदरि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़ी जॻहियुनि ते आया। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी वादी तां किरास कयूं, उते बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नवाफ़िल पढ़ियल। ॿियनि जॻहियुनि ते आया। अञा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीनतुल मुनव्वरा न आया। इहे खजनि वारा जेके वण मदीना जा हुया उहे बि किरास कयूं। बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी करे जॾहिं फ़लस्तीन मस्जिद अक़सा जे अंदरि पहुता, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पहुता त हज़रत जिब्राईल सवारी ॿाहिरि बीहारी। हाणे वॾे में वॾो जेको मसइलो आहे जंहिंजे करे साहिब इल्म खे इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे। जंहिंजो ज़ौक़ ऐं शौक़ु इल्म सां हूंदो त उहो सम्झंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मस्जिद अक़सा जे अंदरि पहुता, तमामु लख जेके बि नबी अल्लाह ताला हिन दुनिया जे अंदरि जिन खे नुबुवत जो ताज पारायो, हज़रत आदम खां हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं जेके बि नबी आया उहे सभु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंतज़ार जे अंदरि मौजूदु आहिनि। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आयो, आज़ान ॾिनी वई आहे, उहा निमाज़ अदा कई वई आहे। हाणे वठो इन ॻाल्हि खे त काफ़ी माण्हू इन शइ जो नाजाइज़ फ़ाइदो खणंदा आहिनि त भई हज़रत आदम खां हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं अवां जो उलमाए अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो इहो आहे त नबी हर जॻह ते मौजूदु न हूंदा आहिनि। जेकॾहिं नबी मौजूदु न हुया त पोइ हज़रत आदम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं जिन नबीअनि हुज़ूर जे पोयां निमाज़ पढ़ी, इहे नबी कहिड़ा हुया? मुंहिंजा भाउ, मसइलो तूं सम्झो कंहिं बि क़िस्म जो न आहे। अल्लाह जी कुदरत जे आॾो त का देरी कान्हे का। ख़ुदा अहकमुल हाकिमीन ऐं बादशाह आहे, जीअं वणेसि तीअं करे
जेको अल्लाह आसमान खे बग़ैर थंभनि जे बीहारे सघे थो, इंसान खे बग़ैर वजूद जे पैदा करे सघे थो, पाणी जे मथां ज़मीन खे विछाए सघे थो, तारनि खे बग़ैर कंहिं टेक जे बीहारे सघे थो, सिज ऐं चंड खे उभारे ऐं पैदा करे सघे थो, उन अल्लाह जा आॾो इहा का शइ देरि कंहिं बि क़िस्म जी न आहे। उनजो कुन ऐं इरादे सां हर मामलो ऐं हर मसाइलो तइ थींदो आहे। त बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु इन में उलमाए मुहद्दिसीन जो इख़्तिलाफ़ आहे, पर राजे क़ौल उलमाए मुहद्दिसीन जो इहो आहे त हज़रत आदम खां हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं तमामु नबी मौजूदु हुया, उन्हनि जा जिस्म मौजूदु न हुया, उन्हनि जा रूह मौजूदु हुया, उन्हनि जी इमामत हर नबीअ जो ख़्यालु इहो हुयो त अॼु मां अॻिते हली करे निमाज़ पढ़ाईंदुमि। हज़रत जिब्राईल ऐलान कयो, चई अॼु जेकॾहिं मुसले जे मथां बीह करे निमाज़ पढ़ाईंदो त उहो आमिना जो लाल मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो। अॼु इमामत पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कराइणी आहे, छो त रब ऐलान करणु चाहे थो पियो त जेकॾहिं नबीअनि जो इमाम आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। बहरहाल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद अक़सा जे अंदरि निमाज़ पढ़ाई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कढ जेके नबी हुया उन्हनि बीही करे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कढ निमाज़ पढ़ी। इहा निमाज़ थी वई। उनखां बाद में पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सफ़र शुरू थियो आहे। हाणे जेको मेराज वारो सफ़र आहे, मां तफ़सीली जेकॾहिं हिन वाक़े खे बयानु कयां त इन जे लाइ वधीक वक़्त जी दरकार जी ज़रूरत आहे, पर चूंकि टाइम थोरो आहे, मुख़्तसर वक़्त जे अंदरि चवंदो त तव्हांखे मामिलो सॼो सम्झायां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे जेको अॻिते सफ़र कयो आहे उनजो तरीक़ेकार छा आहे? पहिरियों आसमान आहे, पहिरें आसमान खां पोइ ॿियो आसमान, ॿिए आसमान खां पोइ टियों आसमान, पोइ चोथों ऐं पंजो छहों आसमान ऐं सतों आसमान आहे, पोइ सिदरतुल मुंतहा आहे। हाणे मस्जिद हराम खां वठी करे माना जेका काबतुल्लाह खां वठी करे बैतुल मुक़द्दस ताईं जेको सफ़र थियो आहे, इहो सॼो सफ़र बुराक जे ज़रिए थियो आहे। इहा बुराक वारी सवारी हिते छॾियऊं। उनखां बाद में जेको सफ़र थियो आहे, आसमान तां अल्लाह तबारक व तआला अहिड़ी शइ मोकिली आहे जंहिंते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र कंदा पिया। पोइ त काफ़ी जेके दरिया आहिनि या काफ़ी साइंसदान आहिनि या काफ़ी ग़ैर मुस्लिम आहिनि, उन्हनि इन शइ जो इनकार बि कयो आहे। वरी काफ़ी जेके ग़ैर मुस्लिम आहिनि उन इन शइ खे मञियो बि आहे त इहा वाक़ई इहा शइ मुमकिन आहे, नामुमकिन कंहिं बि क़िस्म जो को बि मामिलो न आहे। त बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ आसमान तां हिकिड़ी सवारी मोकिली वई रफ़ जे नाले तां, जंहिं ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माना उहा सीढ़ी खणी करे सम्झो या ॾाकिण खणी करे सम्झो या उहा लिफ्ट खणी करे सम्झो, जंहिं ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बीठा, उहा सवारी उहा शइ मथे हलंदी पई वञे, पहिरें आसमान ते, ॿिए आसमान ते, टें आसमान ते। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरें आसमान ते आया, उते बि अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम ऐं फ़रिश्तनि सां मुलाक़ात थी आहे। ॿिए आसमान ते आया, टें आसमान ते आया, सतें आसमान ते आया, हज़रत मूसा सां मुलाक़ात थी आहे, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां बि मुलाक़ात थी आहे। हज़रत इब्राहीम खे इन हाल में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, हज़रत इब्राहीम खे मां इन हाल में ॾिठुमि काबतुल्लाह खे टेक लॻाए करे वेठा। काबतुल्लाह जो हिसो इहो न आहे जेको तव्हां ऐं असां ॾिसूं था, इहो जेको काबतुल्लाह जो हिसो तव्हां ऐं असां जेको ॾिसूं था काबतुल्लाह में मौजूदु आहे, इहो काबतुल्लाह जो हिसो इन जाइ तां पहिरें आसमान ते बेआईनी ईअं बि क़ाबू मौजूदु आहे, वरी ॿिए आसमान ते बि मौजूदु आहे, टें ते बि मौजूदु आहे, चोथें ते बि मौजूदु आहे, पंजे छहें ऐं सतें आसमान ते बि मौजूदु आहे। हदीस पाक जे अंदरि अचे थो इन सतनि आसमाननि ते काबतुल्लाह जे निशान ऐं सिध जे मथां फ़रिश्तनि जी जमात रोज़ाना जी बुनियाद ते, फ़रिश्ता अल्लाह जी मख़लूक एतिरी घणी आहे, रोज़ाना जी बुनियाद ते जेको अची करे तवाफ़ कंदो आहे वरी सॼी ज़िंदगी जे अंदरि उनखे वारो न मिलंदो आहे। उहो पहिरें आसमान ते जुदा फ़रिश्ता अल्लाह तबारक व तआला जो उहो जेको आहे तवाफ़ कंदा आहिनि काबतुल्लाह जो, ॿिए आसमान ते जुदा, टें ते जुदा। हज़रत इब्राहीम जिते टेक लॻाए करे वेठो हुयो, उहो सतें आसमान जे मथां काबतुल्लाह खे टेक लॻाए वेठो, इन जे निशान जे सिध ते काबो ठहियलु हुयो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां बि मुलाक़ात थी। बहरहाल सत आसमान तय थी विया। उनखां बाद में जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते हलनि पिया, हाणे हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम चवणु लॻो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए अल्लाह जा दिलबर नबीअ, मुंहिंजो मामिलो ऐं मसइलो सफ़र तोसां एसि ताईं हुयो, अॻिते मूं में हलण जी का बि गुंजाइश कान्हे का। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जिब्राईल जेकॾहिं तूं मूंसां गॾु आयो आहे त तूं बि अॻिते हल। चए साईं इते जेका आहे हर मामला दुनिया जा जेके बि हुया
उन्हनि जो मामलो हिते ख़तमु आहे। अॻिते न कंहिंखे वञण जी ताक़त आहे, न कंहिं में जुरत आहे, न कंहिं में क़ुवत आहे, न ई कोई वञी सघे थो। सवाल ई पैदा कंहिं क़िस्म जो कान्हे को, छो त हाणे इहे 7 आसमान आहिनि, 7 आसमाननि खां मथे सिदरतुल मुंतहा आहे। सिदरतुल मुंतहा खां पोइ सरीक़ुल अक़लाम आहे। सिदरतुल मुंतहा मथे हिकिड़ो ॿेर जो वणु लॻल आहे, उन खां हेठि का शइ अची कोन सघंदी आहे, मथे का शइ वञी कोन सघंदी आहे। हाणे काफ़िर त एतिराज़ इहो कंदा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरें आसमान ते कीअं वियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिए आसमान ते कीअं वियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 आसमान ते कीअं वियो। मुंहिंजा भाउ, हे जेको 14 जो चंड तो ऐं असांखे रोशन करे थो पियो, जंहिं हुज़ूर जी आङिर सां चंड 2 टुकड़ा थी सघे थो, त आसमान जी मंज़िल कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हुज़ूर जे आॾो त इहो को मसइलो ई कंहिं क़िस्म जो कान्हे को। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं 7 आसमान खां मथे चढ़ंदा सिदरतुल मुंतहा, हज़रत जिब्राइल चयोसीं मुंहिंजी हाजत कान्हे का, मां अॻिते हली सघां, हाणे अव्हां वञो, अव्हां पंहिंजे रब जा महिमान आहियो, इहे मंज़िल, इहे मामलात, इहे मसाइल हाणे तव्हांखे तय करणा पवंदा। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, हाणे मां अॻिते हलियो आहियां, सिदरतुल मुंतहा इंतहा थी वई, हितां खां का बि शइ न अॻिते वेंदी आहे, न का शइ अॻिते ईंदी आहे। इहे मामूलात ऐं मसाइल हिते ख़तमु आहिनि। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, मां सिदरतुल मुंतहा खां अॻिते हलियुमि, वरी ॿियो मक़ाम आयो आहे जेको सरीक़ुल अक़लाम जे नाले सां आहे। उते छा थींदो आहे, तव्हां ऐं असांजी जेका तक़दीर लिखी वेंदी आहे, तव्हां ऐं असांजी छा लिखी वेंदी आहे, तक़दीर लिखी वेंदी आहे। अक़लाम कलम जी जम आहे, अक़लाम कंहिंजी जम आहे, कलम जी जम आहे। पोइ उते जेके फ़रिश्ता तक़दीर लिखंदा आहिनि न, कलम खे लिखण जे टाइम में तव्हां जॾहिं पेन खे ज़ोर ॾेई करे तव्हां कंहिं बि शइ जे मथां लिखंदव, या कलम खणी करे स्लेट जे मथां लिखंदव त घीसाट जो आवाज़ु ईंदो आहे। पेंसिल खणी करे जेकॾहिं तव्हां पने जे मथां लॻाईंदव, गौर सां ॿुधंदव त पेन जो आवाज़ु ईंदो आहे। उहा तक़दीर जेका लिखी वेंदी आहे, उन्हनि जे लिखण जो आवाज़ु उन जॻह ते ईंदो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, 7 आसमान बि किरास कया, सिदरतुल मुंतहा बि किरास कयो, सरीक़ुल अक़लाम बि किरास कयो। हाणे अल्लाह जो अर्श आहे जिते मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वियो आहियां। हज़रत आदम खां त हज़रत ईसा ताईं को नबी हालत बेदारी जे अंदरि न इन मक़ाम ते आयो, न इन मक़ाम ते वियो आहे। अल्लाह मां मुहम्मद खे घुराए इन मक़ाम, इन जाइ ते ऐलान कयो, पूरी दुनिया जे अंदरि नबी हुजनि, गौस कुतुब, वली, अब्दाल, मुफ़क्किर, मुबल्लिग, मुअल्लिम, मुहद्दिस हुजनि, सभिनी जो सभु पंहिंजी जाइ ते, पर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे शान जो मुक़ाबिलो दुनिया में का बि शइ कोन थी करे सघे। अल्लाह पंहिंजे दिलबर नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन मक़ाम ते घुराए। ॻाल्हि सम्झ में आई अलाए? हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं विया, हाणे मसइले जेको मसइलो आहे उते हिकिड़ो इल्मी बहस आहे जेका ज़रूरी ॻाल्हि आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन में सहाबा किराम जो इख़्तिलाफ़ आहे। कंहिंजो इख़्तिलाफ़ आहे बाबा? इहा ॻाल्हि सम्झो, चङी तरह सम्झ जी आहे। सहाबा किराम, असां वटि हिकिड़ा ख़तीब हज़रात हूंदा आहिनि, उहा बसि ईअं ॻाल्हि करे हलिया वेंदा आहिनि, हे हीअं थी वियो, हे हीअं थी वियो। पोइ न उन जे फ़ाइदे जी ख़बर हूंदी आहे, न उन जे नुक़सान जी ख़बर हूंदी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्श ताईं विया, इन शइ जो सबूत अहादीस जे अंदरि मौजूदु आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते गिरामी सां हम कलाम थिया, इन शइ जो बि सबूत मौजूदु आहे। हाणे रही ॻाल्हि इहा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी जेका ज़ियारत कई आहे, उहा कहिड़ी शइ जी ज़ियारत कई आहे? इन में तक़रीबन 80 खां 85% जेके सहाबा किराम आहिनि, उन्हनि जो चवणु इहो आहे त हुज़ूर फरमायो, मां अल्लाह जे नूर जी ज़ियारत कई आहे। मां अल्लाह जे छा जी ज़ियारत कई आहे? ॾाढा ॻाल्हायो। ॾिसो न, हिकिड़ा असां वटि दोस्त चवंदा आहिनि अल्लाह जे साम्हूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं विया। मुंहिंजा भाउ विया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के लैस कमिस्लिही शै, छो त तो ऐं असांजो मिसिल त थी सघे थो, ख़ुदा जो को बि मिसिलो कंहिं बि क़िस्म जो न आहे। उहो दुनिया खे औलाद ॾेई पाण औलाद खां पाक आहे। लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद आहे, जेको पूरी दुनिया खे सुम्हारे पाण निंड खां पाक आहे, जेको पूरी दुनिया खे खाराए पाण खाइण खां पाक आहे। रब जी ज़ात जेका आहे, उनजो मिसिल दुनिया में मौजूदु कंहिं बि क़िस्म जो कोन्हे को। न ई कंहिं हदीस पाक जे किताब जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शइ जी निशानदेही कई आहे त हीअं हुया अल्लाह तबारक व तआला, न, उन जो मिसिल कंहिं बि क़िस्म जो न आहे। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे नूर जी ज़ियारत कई।
तक़रीबन साहब कराम हाणे जेकॾहिं काफ़ी ॿिया बि साहब कराम आहिनि उहे चवंदा त इहा ॻाल्हि न आहे त इहो साहब जो पंहिंजो पाण में मसइलो आहे। असां इन इख़्तिलाफ़ में पंहिंजो पाण खे विझणु कंहिं बि क़िस्म जो कोन था चाहियूं, छो त मुंहिंजे हुज़ूर फरमायो असहाबी कन नुजूम, जेके बि मुंहिंजा साहब कराम आहिनि इहे सभु सितारनि वांगुरु आहिनि। सभु जो सभु साहबा जेके आहिनि उन्हनि जा मुआमलात ऐं मसाइल बरक आहिनि, सभु असांजे मथे जा ताज ऐं इमाम आहिनि। असां कंहिं सहाबी जे बारे में अहिड़े क़िस्म जी का बि राय नथा रखी सघूं, न ई कंहिं वक़्त जो उलमा मुहदिस कंहिं क़िस्म जे या कंहिं ताबईन या तब ताबईन अहिड़े क़िस्म जो को मामिलो रखियो आहे। इन जे करे बहितर मामिलो इहो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं हुकुम दियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला फरमायो ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माॾे तूं कहिड़ी शइ खणी आयो आहे? चई अल्लाह तबारक व ताला तोखे सभ खां वधीक जेका शइ पसंदि आहे उहा न्याज़ ऐं निवड़त आहे। तोखे सभ खां अल्लाह खे सभ खां वधीक जेका महबूब शइ उहा छा आहे? ॾाढियां ॻाल्हायो, न्याज़ ऐं निवड़त आहे, आजिज़ी आहे, इबादत आहे। बानो जॾहिं पंहिंजी ही जबीन नियाज़ जेका आहे न ज़मीन जे मथां रखी करे पोइ जॾहिं जुमिला पढ़ंदो आहे न सुबहान रब्बियल आला, पाक आहे मुंहिंजा रब सभिनी खां वधीक आला ज़ात तुंहिंजी आहे, जॾहिं इहो ऐलान कंदो आहे त किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो थोरे जो ज़ईफ़ आहिनि पर माण्हू हिकिड़ो पंहिंजो फ़ज़ाइल जे एतबार सां ॿुधाए सघे थो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह तबारक व ताला ऐलान कंदो आहे आसमान जे फ़रिश्तनि खे, ए फ़रिश्तो अवां बि इबादत कयो था, अवां जी इबादत बि बरक आहे, पर जेको इंसान आहे सभिनी दुनिया जे मामलात ऐं मसाइल खे छॾे करे ही जबीन नियाज़ जॾहिं मां अल्लाह जे साम्हूं झुकाईंदो आहे रखंदो आहे ऐं मां रब जी तारीफ़ कंदो आहे त मां अल्लाह खे न इंसान जी तारीफ़ सभ खां वधीक महबूब ऐं पसंदि आहे। ॻाल्हि सम्झ में आई हलनि? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं हुकुम थियो, बहरहाल उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम छा थियो? निमाज़ुनि जो हुकुम थियो। तंहिंजे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात थी, चईं ॾियो हाल अहिवाल कुझु मिलियो? चई हा मिलियो आहे। चई छा मिलियो? चई निमाज़ मिली आहे। चई केतिरा टाइम? चई 50 टाइम निमाज़ मिली आहे। घणा टाइम निमाज़ मिली आहे? चई 50 टाइम किथां पढ़ंदा? सवाल ई पैदा कोन्हे को। मां पाण ॾिसी आयो आहियां माण्हू वॾा टोठरी आहिनि, अवां महिरबानी करे अल्लाह जी दरबार जे अंदरि वञो। बहरहाल 5 निमाज़ुनि जो मामिलो थियो। असां त 5 निमाज़ूं बि हाणे टाइम सां कोन था पढ़ूं। के माण्हू असां वटि अथव, हिकिड़ा आहिनि जेको आहे पंहिंजो, हिकिड़ा माण्हू अथव असां वटि सादा जेके फ़क़ति सुबुह जी निमाज़ पढ़ंदा, कुराड़ा सुराड़ा जेके साजरी सुम्ही पवंदा, हाणे सुबुह जो उथिया छा कयूं लाचार खां उथी करे निमाज़ पढ़ंदा। हिकिड़ा माण्हू वरी असां वटि उन्हनि खे आदत आहे जेके फ़क़ति इशा जी निमाज़ पढ़ंदा। अच्छा, हिकिड़ा माण्हू जेके उन्हनि खे आदत आहे फ़क़ति जुमे जी निमाज़ पढ़ंदा, बाक़ी निमाज़ुनि सां उन्हनि जो को बि वास्तो न आहे। हिकिड़ा माण्हू वरी अहिड़ा आहिनि जेके ईदुनि जी निमाज़ूं पढ़ंदा या रुगो जनाज़े जी निमाज़ पढ़ंदा। उन्हनि खे ॿियनि निमाज़ुनि जी ख़बर न हूंदी त ॿियूं निमाज़ूं बि पढ़णियूं आहिनि ईद ते। अच्छा, हिकिड़ा वरी मुस्लमान अहिड़ा आहिनि जिन खे पंहिंजी सॼी ज़िंदगी जे अंदरि ईद जी निमाज़ बि ख़ुदा नसीब कोन कई आहे। अलाह जो कसम आहे, सची थो ॿुधायां, ईद जी निमाज़ बि न पढ़िया हूंदा। पोइ हालत इहा आहे, मामलात ऐं मसाइल इहा आहिनि। जनाज़े जी निमाज़ में जॾहिं इमाम साहब जनाज़े जी निमाज़ पढ़ाईंदो आहे, जनाज़े जी निमाज़ पढ़ाइण खां बाद में जॾहिं अलाहु अकबर थींदो आहे, उनखां पोइ जेके तकबीरूं लॻंदियूं आहिनि उन में हथ न आहिनि खणिबा। पोइ काफ़ी माण्हू ॾिसंदा आहियूं, पोइ हिक ॿिए खे हीअं तारा वेठा फोटारींदा त उहो हथु खणे थो या न। को सादो जेकॾहिं हथु खणी वेंदो आहे त ॿिया पंहिंजे लेखे बिना ब्रेक हथु मथे खणंदा आहिनि। हालांकि हथु जनाज़े जी ख़बर ई न आहे न, नाले जा मुस्लमान आहियूं। निमाज़ असां खां हली वई। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको बि मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत करे थो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत जे निशानी इहा आहे त उहो माण्हू 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो। असां मां निमाज़ हली वई, क़ुर मजीद जी तिलावत हली वई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात हली वई। बहरहाल हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सफ़र करे मथे विया 7 आसमाननि खां पोइ सिदरतुल मुंतहा खां पोइ सरी इते 2 हिकिड़ा कुर्रा आहिनि। कुर्रा 2 हिकिड़ियूं ईअं खणी करे सम्झो जायूं आहिनि। हिकिड़ी जाइ एॾी थधि जी आहे जंहिंखे साइंसदान बि चवंदा त आया वाक़ई इहो मामिलो थी सघे थो। उहा थधि जी जाइ एॾी थधि जी जाइ आहे, उतां किरास करणु नामुमकिन आहे। उतां टपी करे अॻिते वञणु नामुमकिन आहे। सवाल ई पैदा न आहे त को माण्हू वञी सघे थो। वरी उन खां पोइ हिकिड़ी जाइ एॾी गरम अचे थी जितां किरास करण बि नामुमकिन आहे। साइंसदान चवंदा चलो ठीकु आहे बाबा, तव्हां चओ था, उन्हनि जो चवणु तव्हां चओ था तव्हांजे नबीअ चयो आहे त बाबा मां मेराज ते वियो आहियां, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निशानियूं ॿुधायूं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जो सफ़र बि कयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहन्नम खे बि ॾिठो, उते उम्मत जे मथां जेके अज़ाब हुया, मामलात मसाइल सभु तव्हांजी ॻाल्हियुनि खे असां तस्लीम कयूं था। हिकिड़ी ॻाल्हि रुगो असांखे सम्झायो,
उन्हनि एतिराज़ इहो कयो त इहा ॻाल्हि सम्झायो जंहिं जाइ ते थधि हुई घणी जितां कंहिं माण्हू जे किरास थियण जो सवाल ई पैदा कोन्हे को, तव्हां मुस्लमाननि जो नबी उन जाइ तां कीअं किरास करे वियो, या जंहिं जाइ ते गरम हुयो उन जाइ तां किरास करे वञणु त सवाल ई पैदा कोन्हे को, तव्हांजो नबी कीअं उतां किरास करे वियो। इन जा उलमाए मुहद्दिसीन बहितरीन अॼोके दौर जे अंदरि इन जो जवाबु ॾियणो त सफ़ा असल ऐं आसान आहे। सफ़ा चाहे आसान आहे। तव्हां जे असां वटि थधि हूंदी आहे न, थधि जे अंदरि जेकॾहिं हीटर हलायूं कमरे में त कमरो छा थींदो आहे, गरम थी वेंदो आहे या न थींदो आहे, बाहि थी वेंदो आहे। ॿाहिरि निकुर त थधि आहे, अंदरि निकुर त गरम आहे त जाॾे काॾे थधि वारो माहौल आहे, हीटर हलाइण सां तुंहिंजो कमरो गरम थी वियो आहे। अच्छा, जिथे वरी थधि हुई, जिथे वरी गरम हुयो, गर्मी जे अंदरि तव्हां AC हलायो त तव्हांजो कमरो यख आहे, ॿाहिरि निकिरो त गर्मी आहे, अंदरि किरास कयो त मुंहिंजा भाउ इहो सुवालु अञा पोएं वक़्त जे अंदरि जेकॾहिं तूं करे या शुरू जे अंदरि त इन जो जवाबु ॾुखियो थी सघे पियो। अॼोके दौर जे अंदरि त इन जो जवाबु बिल्कुलु असल ऐं आसान आहे। तूं पंहिंजे कमरे जे अंदरि CM में हीटर हलाए कमरे खे गरम करे सघे थो, गर्मी जे अंदरि AC लॻाए करे पंहिंजो कमरो थधो करे सघे थो। हो ख़ुदा त अहकमुल हाकिमीन ऐं बादशाह आहे, जंहिं जाइ ते थधाण हुई मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गर्मी जे अंदरि किरास करे अल्लाह तबारक व तआला उतां किरास कयो, ऐं जंहिं जाइ ते गर्मी वारो माहौल हुयो उते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म खे थधो करे ख़ुदा किरास करायो। ख़ुदा जी मर्ज़ी आहे। अलाह जे आॾो त इन शइ जो को मामूलो मसइलो न आहे, का ॻाल्हि ई न आहे, का देरी न आहे। आई ॻाल्हि सम्झ में या न? हाणे क़ुर मजीद मेराज जो वाक़ियो सभिनी खां पुछा कंदो, बाबा मञो था? हा बाबा मञूं था। छो इनकार कंदो त माण्हू कुफ़र जे अंदरि हले न, छो त क़ुर में बयानु आहे सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। वाज़े क़ुर जी आयत आहे। मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं अल्लाह तबारक व तआला हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छा करायो बाबा? हालत बेदारी जे अंदरि मेराज करायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोटी आया, पोइ सहाबा किराम मामलात मसाइल हे जेके मोटी मोटी ॻाल्हियूं आहिनि मां तव्हांखे ॿुधाईंदो। बहरहाल हाणे रही ॻाल्हि इहा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ इन क़िस्म जो अक़ीदो रखणु त अल्लाह जो रसूल हर जाइ ते हाज़ुर ऐं नाज़ुर आहे, इहो ग़लति आहे क़ुर जे रूह सां। वजह भई अल्लाह तबारक व तआला क़ुर में फरमाए थो सुब्हानल्लज़ी पाक आयो आज़ाद जे पंहिंजे बाने खे मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा, मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा वियो, मस्जिद अक़सा खां पोइ सत आसमाननि खां पोइ सिदरतुल मुंतहा, पोइ सरीकुल अक़लाम, पोइ अर्श ख़ुदाबंदी। जे अल्लाह जो नबी हुते बि मौजूदु आहे, हिते बि मौजूदु आहे, त पोइ सफ़र करण जी त का बि ज़रूरत कोन हुई न। पोइ सफ़र छाजे लाइ थियो? अल्लाह तबारक व तआला सफ़र करायो। बाक़ी मक़ाम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एॾो बुलंद आहे जो अल्लाह खां बाद में दर्जो ऐं मक़ाम जेको आहे उहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। ॻाल्हि खे सम्झो, पंहिंजा अक़ाइद दुरुस्त कयो, पंहिंजे अक़ाइद वारो मामलात। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आया, सीरत जे किताबनि जे अंदरि लिखियलु आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मोटी करे सफ़र तां आया, इहो मामलो ऐं मसइलो हाणे वॾे में वॾो जेको एतिराज़ु हुननि जो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बिस्तरो मुबारक जीअं गरम हुयो उहो ई, जेको पाणी वहे पियो उहो ई, जेका दरवाज़े जे किरास करण जो जेको आवाज़ु उहो उहो ई, मोटी आहे सभु शइ उन जाइ। हेॾो वॾो सफ़र थियो आहे, ज़ाहिर आहे हाणे मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा, मस्जिद अक़सा खां पोइ सत आसमान, पोइ सिदरतुल मुंतहा, पोइ सरीकुल अक़लाम, एॾो वॾो सफ़र थियो आहे। मोटी जो आया त को मामिलो ई न हुयो, उहो टाइम उहो ई आहे, उहो मसइलो उहो ई आहे। मुंहिंजा भाउ अॼोके दौर जे अंदरि इन सवाल जे करण जो बि हुननि जो सुवालु इहो आहे त इहो मुमकिन कंहिं क़िस्म जो कोन्हे को। इहो पोएं दौर जे अंदरि जेकॾहिं को माण्हू वञी करे सवाल करे त करे सघे थो। अॼोके दौर जे अंदरि साइंसदाननि जेके मशीनरी कढियूं आहिनि, तव्हां असां जॾहिं हलिया वेंदासीं आसमान जे अंदरि हिकिड़ो मक़ाम आहे, उन मक़ाम खां जॾहिं माण्हू मथे पहुचंदो आहे, मथे पहुचण खां पोइ जेकॾहिं पंहिंजो पाण खे छॾंदो त हीअं उॾंदो वधंदो। आई ॻाल्हि सम्झ में? हेठि न ईंदो आहे, पोइ हुनखे मथे माना हीअं छिक मिलंदी आहे। जेके माण्हू चंड ते वञनि था, जेके वञी मशीनरियूं इस्तेमालु कंदा, या जेके माण्हू साइंसदान मथे विया, उन्हनि इहो चयो त आसमान ते पहिरें आसमान खां जीअं मथे हलो, आसमान जे अंदरि हिकिड़ी मंज़िल आहे, उन मंज़िल ते जॾहिं माण्हू पहुचंदो आहे
उहा मंज़िल रुगो हीअं कंहिं ताक़त सां क्रॉस करे जॾहिं मथे पहुतो, पहुचण खां बाद में जेकॾहिं हीअं पाण खे छॾे बि ॾे, इन जो मिसाल हीअं खणी करे सम्झाए, हिकिड़ो बाल हुजे या हिकिड़ो फूकणो आहे जंहिंमें गैस पियल हुजे, तव्हां असां उन मां हथु कढी छॾींदा आहियूं, उहो पियो वतंदो आहे, फिरंदो, हेठि किरंदो कोन्हे को। उहो माण्हू उहो माना मथे जेको आहे पंहिंजो माना पियो थींदो आहे, पर उनखे माना मामिलो कंहिं बि क़िस्म जो न हूंदो आहे। उन जाइ ते वञण खां बाद में वक़्त जो मामिलो जेको हूंदो आहे, हिते तव्हां असां वटि जेको वक़्तु हूंदो आहे, उहो माना ईअं सम्झो जेको आहे मथे जेको वियो उनजो जेको वक़्तु गुज़रंदो आहे उहो घणो स्पीड जे अंदरि गुज़रंदो आहे। उते ईअं खणी करे सम्झो 2 या 3 मिंट जेकॾहिं गुज़ारे आयो, हेॾे मोटी अचे त असां वटि साल गुज़री वेंदो। एॾो माना फ़र्क़ु आहे। उहो पुराणे दौर जे अंदरि जेकॾहिं को माण्हू इहो एतिराज़ु करे हा त करे सघे पियो, हिन दौर जे अंदरि त इन क़िस्म जे एतिराज़ जी बि का बि गुंजाइश न आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो मेराज वारो वाक़ियो साहबा किराम खे ॿुधायो। सीरत जे किताबनि जे अंदरि अचे थो, साहबा किराम जा पोइ काफ़ी जेके हुया माण्हू जेके अलाह जे रसूल जे मथां ईमान न पिया आणनि, उन्हनि चयो भला हाणे हीअं कयो, तव्हां सवाल पुछा कयो। छो त उन्हनि खे इहा पक हुई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद अक़सा न विया, न ई सफ़र कयो अथऊं, उनखे ख़बर ई न हूंदी। चइसि भला ॾियो हाल अहिवाल, तव्हां मस्जिद अक़सा सफ़र करे आहियो, मस्जिद अक़सा जो असांखे नक्शो त सम्झायो। हितां खां जो माण्हू जेकॾहिं मिसाल काॾे वञे, लाड़काने वञे या कराची वञे या हैदराबाद वञे, पोइ जेको घुमियल हूंदो आहे उहो उनखां पुछा कंदो, साईं ॾियो हाल अहिवाल, कहिड़े पासे न वियो? बाबा हीअं वियासीं। पोइ हिकिड़ा माण्हू हीअं ॻाल्हि कंदा आहिनि त माण्हू चवंदो न बाबा मां वियो आहियां, तुंहिंजी ॻाल्हि त सही न आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं सवाल कयो, अलाह जे दिलबर नबी अलाह खां दुआ घुरी, मुंहिंजा रब हिन जो सवाल आहे, फरमायो हे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हां जे आॾो मस्जिद अक़सा हाज़िर आहे। मस्जिद अक़सा जो सॼो नक्शो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो आहे। पाण ॿुधायूं हेतिरियूं खिड़कियूं आहिनि, हीअं मेराब आहे सॼो। पोइ जेके वियल हुया या जेके तिजारत जे लाइ वेंदा, सफ़र वञी कंदा, वञी मस्जिद अक़सा ॾिसी आया, ते के काफ़र माण्हू मुनाफ़िक जेके मुस्लमाननि जे टोले में वेठल हुया, उन्हनि रड़ करे चयो, चई अलाह जो कसम आहे ॻाल्हि त सही करे थो, पर असांखे लॻे थो त हिते बि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जादू हली वियो आहे। न मञण वारे खे केरु माण्हू चवंदो, अलाह ताला माफ़ फरमाए। उहो क़ुर में वाज़े आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ फरमाए थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहरहाल पोइ वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो। इन राति जे वक़्त जे अंदरि फलाणे क़बीले जा माण्हू वञनि पिया तिजारत जे मामले जे लाइ, पोइ उन्हनि जी जेका ॾाची आहे उहा गुम थी वई। ॾाढो परेशान हुया उन ॾाची खे ॻोल्हण जे लाइ। हाणे जॾहिं इहा ख़बर ॿुधायूं त ही माण्हुनि छा कयो, जेके हुया वञी करे ओ ॿाहिरि बार्डर ते वञी बीह रहिया। इहे तिजारत वारा काफ़िला अचनि त इन्हनि खां पुछा कयूं त आया वाक़ई आहे या न आहे। पोइ जॾहिं उहे काफ़िला मोटी आया, अची मके जे क़रीब जॾहिं अची करे पहुता, त पोइ जिन खे एतमाद ऐं यकीन न पियो बीहे, इहे भॼंदा विया, उन्हनि खां वञी करे पुछा कयूं, ॾियो हाल अहिवाल, तव्हां फलाणी राति फलाणी जाइ ते भला तव्हांजे काफ़िले जी ॾाची भला जेका गुम थी वई? चई हा, असांजे काफ़िले जी ॾाची गुम थी वई, पर इहा ख़बर तव्हां ताईं कीअं पहुती आहे? ज़ाहिर न टेलीफोन जो मसइलो हुयो, न कैमरा जो मसइलो हुयो। असांखे त 2-3 ॾियारा थी विया आहिनि, असां क्रॉस करे आयासीं, असांजा मामिलो पेश थियो, असांजो को माण्हू बि न आयो आहे जंहिं अची करे तव्हांखे ख़बर ॾिनीसीं, इहा ख़बर ॿुधायो त तव्हांखे इहो मामिलो कंहिं ॿुधायो आहे? चई असां वटि आहे, जंहिंजो नालो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, जेको चए थो मां कुझु सेकंडनि जे अंदरि 7 आसमान, मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा, मस्जिद अक़सा खां पोइ 7 आसमान, 7 आसमाननि खां पोइ सिदरतुल मुंतहा, पोइ सरीकुल कलाम जो सॼो सफ़र करियां। उन इहा ख़बर ॿुधाई आहे। चई अलाह जो कसम आहे, जेकॾहिं उन ॿुधायो आहे त पोइ इहो सचार आहे। इन जे पोइ लॻण माण्हू खे खपे। उन काफ़िले मञा जिन खां सवाल करणु विया, काफ़िले मञा काफ़ी माण्हू अची करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते कलमो पढ़ी करे मुसलमान थी विया। आई ॻाल्हि सम्झ में या न? हाणे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वञनि था, अची साईं ॻाल्हि हुलायो, हिकिड़ो माण्हू भॼंदो वियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे अञा मेराज जे वाक़े जी का ख़बर ई कंहिं क़िस्म जी कान्हे का। ॿाहिरि वञे पियो, हिकिड़ो काफ़िर ऐं मुनाफ़िक़ वियो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चई, ए अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, चई छा मसइलो आहे? चई ॻाल्हि हिकिड़ी आहे, तोखां पुछा करणी आहे, सवाल उनजो जवाबु ॾींदे? चई हा सवाल पुछा कर। चई हिकिड़ी राति जे अंदरि कुझु सेकंडनि जे अंदरि हिकिड़ो माण्हू मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा, मस्जिद अक़सा खां पोइ 7 आसमान, पोइ सिदरतुल मुंतहा, सरीकुल कलाम, अलाह जो अर्श घुमी सघे थो? चई एतिरे वक़्त जे अंदरि त मुमकिन न आहे। चई पोइ तुंहिंजे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे, तॾहिं हज़रत अबू बकर चयो, चई जेकॾहिं मुंहिंजे हुज़ूर फरमायो त पोइ अलाह जो कसम आहे इहो सच आहे।
उन ॾियारे खां पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे मथां सचार वारो सिद्दीक़ वारो लक़ब जेको आहे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो नालो ॿियो हुयो, पर सोणे अबू बकर सिद्दीक़ जी कुनियत इहा सिद्दीक़ सां मशहूरु थी वई। अल्लाह तबारक व तआला खे मक़ाम बि इहो सिद्दीक़ अकबर खे अता फ़रमाइणो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? इहो आहे मेराज वारो वाक़ियो जेको इजमाली तौर सां बाक़ी सीरत जे किताबनि जे अंदरि तफ़सीली वाक़ियो अचे थो, तफ़सीली उन में कहिड़ा कहिड़ा मामला थिया, कहिड़ा कहिड़ा मसाइल थिया, उनजे लाइ ज़ाहिर आहे वधीक वक़्तु दरकारु हुजण जी ज़रूरत आहे जंहिंमें सही नमूने सां सुठे नमूने सां माण्हू हर कंहिंखे ॻाल्हि सम्झाए सम्झी सघे। असां वटि हिकिड़ा माण्हू वरी वीचारा छा कंदा आहिनि, ॻाल्हि खे सम्झंदा पूरो यकीनी कंहिं बि तरीक़े सां न आहिनि, पोइ वरी ॿाहिरि जे करे निकिरंदे ई चवंदा त असां जहिड़ो को मुफ़्ती कंहिं बि क़िस्म जो न आहे, असां जहिड़ो को मुफ़्ती कंहिं। हमरा आयो हिकिड़ो मसइलो पुछा कंहिं मौलवी साहिब खां, चए साईं मसइलो इहो आहे त असांजो खूह आहे, बीठल पाणी आहे, वॾो खूह जेको हूंदो आहे उनजे अंदरि फलाणो जानवर किरी पियो आहे, हाणे हिनखे पाक करण जो कहिड़ो तरीक़ो आहे, उनखे कीअं पाक कयूं? उन मौलवी साहिब ॿुधायो त बाबा हेतिरा ढोल जेके बाल्टियूं थींदियूं आहिनि ओतिरियूं कढी करे हिनखे साफ़ु कजांइ। हुन वञी उहो बाल्टियूं वग़ैरह कढी वरी मौलवी साहिब ॾे मोटी आयो, चएसि बाल्टियूं वग़ैरह हो कढी आयमि, हाणे पाणी साफ़ु थी वियो? चए हा पाक थी वियो। चएसि उहो कुतो जेको हुयो उहो हुन में अञा अंदरि पियो आहे, उहो कढियो न आहे। चीनी भागा जंहिं कुते जे करे सॼो मामिलो ख़राबु थियो पहिरियों त उनखे कढी उछलाए न। ॻाल्हि सम्झ में आई आहे हलन? पहिरियों त इहो कुतो वञी कढी उछलाए जंहिंजे करे इहो सॼो मामिलो ऐं मसइलो थियो आहे। असां वटि माण्हू असांखे दीन जी अहमियत जी ख़बर ई न आहे, दीन खे कुझु सम्झो ई नथा, दुनिया जे नुक़सान जी ख़बर पवंदी आहे। दुनिया जो जेकॾहिं उहो नंढड़े ॿार खे जेकॾहिं पंहिंजे चप्पल पातल हूंदी आहे छिजी पवंदी आहे त माउ पीउ हुनखे छा चवंदा आहिनि, निभागा अंधो आहे छा चप्पल छिनी आयो आहे? छो? तूं सम्झंदो हिन में तुंहिंजे नुक़सान जो अंदेशो आहे। फ़लाणो मुंहिंजे घर जो नुक़सानु कीअं थियो आहे उनजी तोखे ख़बर आहे, तोखे न ख़ुदा जी परवाह आहे न ख़ुदा जे रसूल जी परवाह आहे। मुस्लमाननि मञा ईमान हले वियो, मुंहं ते ज़ुबान ते ॻाल्हि हिकिड़ी आहे। अॼुकल्ह अल्लाह ताला माफ़ फरमाए क़ुर खणी करे बि माण्हू ग़लति ॻाल्हियूं कनि था पिया। ख़ुदा जो कसम आहे हिन क़ुर जी माण्हुनि वटि अहमियत कान्हे वका, ऐं सॾाईंदा बि मुस्लमान चवंदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद ग़ैर मुस्लिम वटि क़ुर जी अहमियत आहे। ॿाहिरियां जेके ॿिए मज़हब वारा माण्हू जेके आहिनि उन्हनि वटि हिन क़ुर जी अहमियत आहे, मुस्लमान मां हिन क़ुर जी अहमियत निकिरी वई त पोइ छा बचंदो? अलाह जे तरफ़ां अज़ाब न ईंदो त ॿियो छा ईंदो? त मुंहिंजा भाउ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेका शइ मेराज वारी राति मिली आहे उहा आहे नमाज़। अलाह जे तरफ़ां जेको तोहफ़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिलियो, जेको हदियो मिलियो उहा आहे नमाज़। असांखे उहा नमाज़ ई यादि कान्हे का, असांजो कहिड़ो कमु आहे जो असां नमाज़ूं पढ़ूं? मौलवी आहिनि मस्जिद खे आबाद कंदा, क़यामत जे ॾाढे इन्हनि खां सवाल जवाबु थींदो, तव्हां वरी उहो ज़िम्मा हूंदो, तव्हां खां सवाल न थींदो नमाज़ जो, हर माण्हू खां नमाज़ जो सवाल थींदो, मर्द हुजे या तोड़े औरत हुजे, मुस्लमान आहे जंहिं कलमो पढ़ियो आहे उहो पंहिंजा मामलात ऐं मसाइल दुरुस्त करे, जेकॾहिं न कंदो त पोइ क़यामत जो अज़ाब ॾाढो ॾुखियो आहे। अलाह खां दुआ आहे अलाह साईं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।